नाज़रीन अॼु जेको आहे सो वर शहर में मुसलसिल 4 महीननि खां लाइट बंदि हुजण करे अॼु जेको वर जा शहरी जेके आहिनि उहे सरापा एहतिजाज आहिनि। उन हवाले सां असीं हिननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। उन्हनि जे बुनियादी मसइलनि जे हल जे लाइ अॼु हिन एहतिजाज में शरीक आहे। लाइट कोन्हे, मिठो पाणी कोन्हे ऐं कब्ज़ा थी चुका आहिनि वाटर सप्लाई ते अरसे दराज़ खां। इन जे करे शहरनि जो इहो मुतालबो आहे त असांजा बुनियादी हक़ हल कया वञनि, असांजा मुतालबा पूरा कया वञनि, बिजली बहाल कई वञे ऐं असांजे ईद जा ॾियारा लॻाया पिया आहिनि। रोज़गार जो मसइलो आहे, हिते को धणी साईं कोन्हे, चूंडियल नुमाइंदा जेके आहिनि उहे ग़ाइब आहिनि। इन जे करे असां चूंडियल नुमाइंदनि इक़्तिदारी धुरियुनि खे मुतालबो करियूं था त फौरी तौर ते वर जे शहरनि जा मसइला हल कया वञनि। इस्पतालुनि ते, तइलीम ते, सफ़ाई सुथराई ते ऐं उन्हनि जे बिजलीअ ते, पाणीअ ते तवजो ॾिनो वञे, उन जा मसइला हल कया वञनि। ॿी सूरत में असां शहरनि सां गॾु आहियूं। असांजी तहरीक जेका आहे उहा मरहलेवार जारी ऐं सारी रहंदी। असीं मज़लूम माण्हू आहियूं, हिन वर जा बुनियादी माण्हू आहियूं, हिन 100 साल रहूं था। ही पुराणो हींअर दौर आहे, टेक्नोलॉजी दौर आहे, तरक़ी वारो दौर आहे, पर हिन वर में जॾहिं पुराणे दौर जी लाइट हूंदो सुकून सां हलंदी हुई। अॼु 1.5 साल खां वठी 1.5 साल थी चुको आहे असांजे शहर जी लाइट मुक़र ते बंदि रहे। 15-20 ॾींहं महीनो हले थी, महीना बंदि। हींअर मथां ईद लॻी पई आहे। को बेरोज़गार शहर में नौकरी आहिनि, धोबीकार, दर्जी बेरोज़गार, असांजो बेरोज़गार, होटल वारो बेरोज़गार, लाइट आहे कोन, गुज़र थिए ई कोन जो। तंहिं करे असीं चूंडाईंदनि खे, वसवारनि खे अपील करियूं था जो ख़ौफ़ करियो, डिजो। असीं वर शहर जा रवासी पंहिंजा मुतालबा खणी निकिता आहियूं। हिते असां वटि लाइट कोन्हे 4 महीननि खां, लाइट कोन्हे। वापडा वारनि खे हर महीने उन जा एजेंट आहिनि हिते जेके हर महीने ॻुवारनि खां पैसा वठा, उहे वठनि था। पैसा वठण जे बावजूद बि इहा लाइट बहाल नथी थिए। ॿियो मसइलो हीअ आहे त पाणी जो बहिरान आहे। हिन हेॾी गर्मीअ में ज़मीनदार हारी सभु परेशान आहिनि। पाणी कोन्हे, छो पाणी कोन्हे? पाणी मथे ॿुधो पिया हेतिरो पाणी आहे, पाणी कोन्हे। ॿियो मसइलो हीअ आहे त यूनियन काउंसिल वर खाइण जी जेका बजट अचे थी, 7 लख रुपया बजट अचे थी, उहा बजट किथे थी ख़र्च थिए? उहो असांखे यूसी खान जो चेयरमैन ॿुधाए त उहो बजट केॾांहुं थी वञे। मिस्किन माण्हू हर मुख़्तलिफ़ क़ौम जा बच्चा बीमार जेके मरी विया आहिनि, के उरी में तबाह, के पाणी कोन्हे ज़मीनदारनि जो, ग़रीब माण्हू ज़मीनदार था कंदा, उहो मिस्किन तबाह। ॿियो 62 वॾेरनि जा पूरे शहर ते कब्ज़ा, मुक़ाम ते कब्ज़ा। मुख़्तलिफ़ क़ौमुनि जा माण्हू जेके माना वॾेरा जेके आहिनि, सिराज ग्रुप जा हुजनि, जीए सिंध जा हुजनि, नून लीग जा हुजनि, पीपल पार्टी जा हुजनि, सभु गॾिजी राति में कब्ज़ा कंदा आहिनि, सभु विरहाए कब्ज़ा कंदा आहिनि। उहो वॾेरा सभिनी शहर जे माण्हुनि खां सारिया पिया आहिनि। उनखे केरु चए? ऐं ॻाल्हाए पियो टिप में ॻाल्हाए मथे इफ़ान कढी मुते जल बाहि कढिया। एतिरा 62 वॾेरा थी आहिनि। तो महिरबानी करे असीं चऊं त हिकिड़ी त असां वरी बेवकूफ़ी कई शहर जे माण्हुनि जेके नायल माण्हुनि खे वोट ॾेई छॾियासीं, जेके वोट लाइक़ ई कोन्हे आई। वो मुतालबो असांजो लाइट चालू थी। नाज़रीन तव्हां शहरनि जी ॻाल्हियूं ॿुधियूं, जिन जो चवणु आहे त वर शहर में 4 महीननि खां लाइट न हुजण करे ऐं शहर जेको आहे बदअमनी जे वर वञी चढ़ण करे जेको हे अॼु सरापा एहतिजाज आहिनि। हिननि जो चवणु हो त जेकॾहिं वर शहर खे लाइट न ॾिनी वई ऐं लाइट बहाल न कई वई ऐं वर में अमन क़ाइमु न कयो वियो त संदन तहरीक जेका आहे सा जारी रहंदी। कैमरा टीम सां गॾु कासिर चांडियो।